मसलो थी वियो आहे कहिड़ो? बाबा साईं लोंग तो ॿुधाए त भाॼाई रेशम घर में अकेली हुई ऐं कुदर ते आयो हो ऐं दर खड़काई पुछण ते वरंदी बि न ॾिनई। सोडा लौंग तव्हां ॿई किथे हुयो? बाबा साईं मां ऐं लौंग कच्चे मां कुछ दोस्त आया हुआ उन्हनि खे होटल ते चांहि पियारण विया हुआसीं। तव्हांजो राति जो 11 ताईं होटलुनि ते विहंदो त पोइ ईअं त थींदो न। बाबा साईं ग़लती थी वई पर जंहिं बि असांजे घरनि में पीर पाता आहिनि न हिकु चक्कर उन्हनि जे पेरनि जी सुञाणप थी वञे त मुंहिंजो वाइदो आहे असां उन्हनि जा पेर गोॾनि खां कपीदुसि। हाँ बाबा साईं पर ॾोह असांजो आहे असांखे पंहिंजो घर छॾणु न घुरिबो। सोडा पेर वग़ैरह जाचे या? न बाबा साईं असांखां मिड़ई कुछ देर थी वई ऐं माण्हुनि जी माल पेर ठाहे छॾिया। लोंग माण्हू सिर्फ़ ॿाहिरि हुयो या अंदर बि के पेर आहिनि? बाबा साईं रेशम पई ॿुधाए त हुन भित तां कंहिंखे ॾिठो। सोडा घर में को हथियार वग़ैरह रखियल आहे? बाबा साईं हथियार त आहे पर मूं घर में न आहे रखियो। हथियार खणी घर में रखो ऐं हा लौंग ॿीहर घर खां ॿाहिरि न रहिजांइ। जी बाबा साईं। मुराद सोडा इहो माण्हू तव्हांखे लहणो आहे ख़बर पए त तर जो आहे या को ॿाहिरियों आहे? जी बाबा साईं ईअं ई कंदासीं। ऐं राति जो 2 गार्ड वठी तव्हां बीहारे छॾिजो ऐं हा हथियार उन्हनि खे ज़ाहिर न हुजनि। सोडा हिकिड़ी ॻाल्हि यादि रख दुश्मन असांजे दर ते अची चुको आहे। जांच हलाओ ख़बर पए त पोइ कुहाड़े में गन विझणु सवलो थी पवंदो। बाबा साईं ह्यां थो सड़े मुंहिंजो छो त ग़ैरत जी सुती पियल आहे सोढे जे जिस्म में। दुश्मन जो इरादो मिड़ई सुठो न आहे। बाबा साईं रुगो हिकिड़ो चक्कर ज़ाहिर थिए त आहे केर रत जूं उल्टियूं कराईंदोसांसि बाबा साईं रत जूं उल्टियूं। ठीकु आहे बहरहाल होशियार रहो ऐं हर ईंदड़ विंदड़ ते नज़र रखो बस। प्रभु कमर नई ॻाल्हि ॿुधमि तुंहिंजे पुट चने सिरे मथां पुलिस बीह रही आहे। हा यार अलीमंद जॾहिं मौसम मटिबी आहे न त पोइ नंढियूं वॾियूं बीमारियूं पैदा थी वेंदियूं आहिनि। तो हितां जी मौसम मटिजी वई आहे। मुंहिंजन साईं खे बि चालान करे छॾियऊं। हा अलीमंद जेको बंदि असां ॿधो हो न उहो टुटी पियो। हाणे थी पाणीअ जी मर्ज़ी आहे त कंहिंखे ॿोड़े त कंहिंखे तारे त कंहिंखे तारे। नबू कमदार इहो तोहारो बंदि मूंखे लॻे थो त काबू खान बि बंजरायो आहे। हा अलीमंद रेश में लंग हथनि मां निकिरी आहे जे न त कंहिंखे मजाल जे अखि खणी ॾिसे आहे मौजन साईं आहे जो सिकंदर साहब चारे जॾहिं मथे ते जो हींअर असांजे अखियूं खणी पियो पोटारे इन ई सिकंदर मौजन साईं जो हणी ढिंग ढेर करे छॾियो। साॻी पुलिस जेको कल कलो गोदी आहे साईं मिया कंदी घर नबू कंदार उन पुलिस वारनि जी इहा मजाल जो मुंहिंजन साईं खे गिरफ़्तार कयो अथनि। बाबा इहा पुलिस ऐं नांग कंहिंजा बि कोन हूंदा कंहिंखे बि ॾंगणी सघनि था। हा यार अलीमंद इन मौजन साईं खां पोइ न हा त किथां बि न रहियो आहे ऐं टिंडियूं हाणे कोन थियूं चढ़नि। भला इहो त ॿुधा चने सिर ते पुलिस छो प्यारी अथनि? पुलिस जो केस है पुराणो कॾहिं बि न छुटंदा आहिनि। तोखे ख़बर बि आहे त पुलिस नोड़ीअ मां नांग ठाणे त माहिर आहे न। रेशम लौंग ते फायरिंग जो केस पुराणो हो वरी नओं करे खणी ज़ाहिर कयो अथनि ऐं मुआरे छोकिरे खे चने सां रखे वरी पुलिस पंहिंजे पैर हेठि रखियो आहे। विड़नि सान पटजन बूढ़ा होॾां रेस काबू खान हेॾां मुंजन साईं असां थियासीं बूढ़ा तॾहिं बि मञोती कोन सखणो ट्वाल कुले ते
हली वञी हे ॻाल्हि त मारे थी जिन लाइ सॼी उमिरि असां लोड़ियो ऐं हाणे असांखे वेझा बि कोन जॾहिं हिकु ॾींहुं सोचींदो आहे न त पुट ते टिंडड़ियूं चढ़ंदियूं आहिनि त चरियो थी पवंदो। अलाह वॾो आहे नबू कमदार, हिकु ॾींहुं सभु सूर ख़तम थी वेंदा। बसि यार हली वञे केॾी गर्मी बि ॾाढी आहे असां को चांहि जो टुकड़ो पियूं हवा बि खाऊं मिसवर हलियो। अस्सलाम वालेकुम बा। चयो बाबा खुश चाक चंगा भला बि मड़ी कुल ख़ैर बा। बस इतना खुश हो घरानिया जा पोइ आया हो। बस बाबा मिड़े ज़माने जी तकलीफ़। लौंगा भला ये सब फसलो कहाँ जाए? कुछ एहसान साईं मरहूम जो आहे जेते इहो मुजन साईं कब्ज़ो कयो वेठो आहे, बाक़ी कुछ हिस्सो असांजो आहे जंहिंते मुजन साईं ज़बरदस्ती फ़सुल कराईंदो रहंदो आहे। भला इन्हनि खे संभाले केर तो? बाबा मुचन जो कमदार न पोइ उन ॿिया माण्हू। ज़ाहिर आहे सुठा खान असां जॾहिं हिते न रहियासीं त मुजन खान कमदार नबूअ जी कमदारीअ में हिते फ़सुल कराइण शुरू कया। लौंगा ज़मीनूं त यार ॾाढियूं भलियूं आहिनि। सोडा खान माण्हू पक त माण्हू थी वञे। हाय हाय सोडा खान छा तॾहिं आहे हे हारी नारी कुड़मी सभु ख़ुशि आहे। अॼु ॾिस न इन नौजवाननि जे मुंहं ते मुर्क ई न आहे। साईं सॼो फसल कमदार नबू खणी थो वञे, बिच पाण कटियूं आहे तॾहिं बि एतिरो कोन था ॾियूं, पंहिंजो पेट बि नथा पाले सघूं, मथां वरी वंगार। लौंगा तोखे हाणे इन्हनि हारी नारियुनि सभिनि जी संभाल करणु घुरिजे। यार जेकॾहिं हे ख़ुशि हूंदा न त हे तोखे बि ॾाढो ख़ुशि कंदा। सोडा खान सॼी ॻाल्हि आहे सुकून जी। जॾहिं हयातीअ खे ख़तरो हुजे मौत लामारा ॾे त ही ज़मीनूं कहिड़े कम जूं? जेको थियो सो थियो, पर लौंगा हाणे ईअं कोन थींदो। भला हाणे ॻाल्हि ॿुध, मूंखे पंहिंजो पुराणो घर त ॾेखार। यार सुठा यार हाणे मां पंहिंजे पुराणे घर खे ॾिसी न सघंदुसि। यार अंदर खणी न हलंदासीं, ॿाहिरां ई था खणी ॾिसूं। हलिया मासी बसरा ख़ैर त आहे? कल्ह खां वठी मोह ई कोन कयो अथई। हाजी शरीफ बसरा चिले में आ, बसरा जा फ़कीर गावटी विया आहिनि। हाजी शरीफ कहिड़ो मोह खणी मां हाणे ॿाहिरि निकिरां? छो माई बसरा छा थियो आहे? ॻाल्हि त कर न। इन ससुए मुल्क तपाए ॾिनो आ, अहिड़ो थी ॻाल्हाए जो अंदर साड़े थी छॾे। मां बि चवां त बंबोर खे बाहि किथां लॻी आ? शाबाश अथई मासी बसरा, तूं ससी जे चवण ते अची घर में वेही रही आहीं। हू त ससी ॿार आहे, हुनखे कहिड़ी ख़बर दुनियादारी। हाणे तूं ॿुध, घर जो मालिक केरु आहे? बहादुर न या ससी? बहादुर त तोखे भारत कई न घर जी, ऐं तोखे शाबाश हुजे भारत जे बजाए अची हिते वेही रही आहीं। छा ॻाल्हि कयां? माण्हू इज़त जे ख़ातिर मिल्कियतूं छॾे हलिया विया। जाथे इज़त न हुजे उते माण्हू छा रही करे? मासी बसरा मां तोॾे हली आयो आहियां, काॾे बि कमकार सां वञा थो न त पोइ ते घर अकेलो थो थिए। इन जे लाइ हल तूं मूंसां। उहो जो घर जी मालकियाणी वेठी आ, शुक्र करे जो बहादुर जहिड़ो मुड़ुसु मिलियो अथसि, जे मिले सां बेके जहिड़ो चटी पोइ पुछां सां हवाल। हाणे छॾ कावड़ खे मासी बसरा, मुंहिंजे करे माफ़ करीस। मां तोखे ख़र्ची बि करायां थो न, जीअं तूं चवंदी आहीं तीअं मां कंदो आहियां न, या तुंहिंजो कॾहिं चवण मोटायो अथमि। ठीक आ बस हां तू भी हाणे खणी ज़िद ता लही वञ ऐं हाणे न खट ता भी लो टांग धरी थी वई आ वरी मूंखे छिकड़ी पवंदी। मासी बसरा इहो जो पैसा अचण जी कॾहिं दिलि में न कर, ससी या ॿार। अबा शरीफ जे तूं चए थो त मां ॾींदसि, बाक़ी इन छोकिरीअ कई मूंसां ॾाढी आ। बस तूं हाणे दिलि में न कर, मां तोरे आयो आहियां न, ठीकु आहे? हाज़ुर अब्बा हाज़ुर तुंहिंजे सिर जे करे। रानी
ससीअ सां मिली आई खुशी? हाँ हाँ मिली आई मां ॾाढी खुशी हुई। पर हाशिम हिक ॻाल्हि चवां? हाँ हाँ चओ। अदा बहादुर के आजाद कराए या वरी ससुअ के हिते अची रहा है। छो भला? तो अहिड़ो कुझु महसूस कयो छा? हाशिम मर्द खां सवा घर में अकेलो रहण औरत जे लाइ ॾाढो ॾुखियो आ। पर वो त ससी जो पंहिंजो घर आहे। था ॿार त दिलि विंदरी पए सा। भला हाजी शरीफ घर में कोन हुजा? भली हाजी शरीफ घर में हुजे पर ससुई हुन सां त वेही कोन हाल ओरींदी न। इहा ॻाल्हि त तुंहिंजी बि सही आहे, पर मां पाण ॿुॾतर में आहियां, किथे बहादुर ग़लति न समझे। तू भली अदा बहादुर सां सलाह कर, पर ससुई जो अकेलो घर में रहण सही नाहे। अकेली औरत ॿेड़ीअ में सवार बराबर हूंदी आहे, कॾहिं हिन भर त कॾहिं हुन भर, कॾहिं लोॾा त कॾहिं वरी सीर जे सहारे। पर राणी ससुई हुई त ठीक न? हाँ हाँ ॾिसण में त बिल्कुलु ठीक हुई, पर हाशिम कंहिंजे दिल जी कंहिंखे कहिड़ी ख़बर? हाशिम दिल जा सूरत माण्हू खे अंदरां ई अंदरां ख़त्म करे छॾींदा आहिनि। अकेला ई जहिड़ो अज़ाब भला को ॿियो आहे छा? हाशिम हिते मां आहियां, तूं आहीं, बाबो वॾो आहे, भला ससुई मायूस छो थींदी? राणी तूं चवीं थी त मां बहादुर सां ॻाल्हाए थो ॾिसां, छो त धणी त उहो ई अथसि न। हाशिम चवंदा न आहिनि धण त धणी न त विकण खणी, ऐं हुन जो धणी जेल में आहे। अॼुकल्ह ख़बर अथई त केॾियूं दुश्मनियूं पयूं हलनि, ॿियो वरी बहादुर जन खे गोलियूं हुयूं, उहे भला ईअं चुप करे वेहंदा छा? राणी उन्हनि में एतिरी जुरत ई न आहे जो हाशिम खान जी भाइटी ॾांहुं मेरी अख खणी ॾिसनि। बाक़ी मां बहादुर खे चवंदुसि हाँ आया छड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर कुझु कोन। बेबी मूंखे ख़बर पई आहे त बसरा घर खां ॿाहिरि कान थी निकिरे। या बसरा ॿाहिरि न निकिरे त हुन साह घुटिजी वञे। ॾेखारे त बसरा किथे आहे? छो भला चिलो पूरो थी वियुसि छा? यो हाजी शरीफड़ो आहे न, यो परचाए वठी वियो अथसि ऐं 2 रुपया ख़र्ची बि करायो अथसि। बाक़ी निभागा हिकिड़ो तूं आहे जेको खीसे में नाग थो घुमाईंदो अथई। खीसे में नाग कीअं वेंदो चेरी? पैसा कढंदे तोखे त ॼण नाग थो डंग हणे। तूं पैसा काॾे कंदी मुंहिंजी बेबिड़ी? मूंखे लटा कपड़ा वठणा आहिनि। तुंहिंजे कपड़नि जो कहिड़ो ख़र्च आहे? इहो 1/2 मीटर? पूरा 2 मीटर लॻंदा आहिनि, 1/2 मीटर थोड़ई। उहो त हिकिड़े रवे मां थी वेंदा, बाक़ी ॿिया छाजे लाइ कपड़ा वठूं? पर उन में बि त पैसा ख़र्च थींदा न। तूं फिकुर न कर, अॼु खां मां पोइ तुंहिंजो कपड़नि जो ऑर्डर ॾेई थो छॾियां। तोखे सऊदी जा कपड़ा घुराए थो ॾियां ऐं सिलाई बीड़ी माशुकड़ी कराए थो ॾियां, जो सफ़ा तूं ईअं लॻंदी जहिड़ी ईट जी राणी। सिलाई अहिड़ी मज़बूत कराए थो ॾियां जो तोखे कंगण पटी में टंगे छॾियां त बि सिलाई टुटंदी कान। माना तूं मुंहिंजे मारण जा कढई? अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर बेबी, तुंहिंजे प्यार में मां ड्रुसड़ में बि टपो ॾेई थो सघां। माण्हू त दरिया में टपा ॾींदा आहिनि, बाहि में टपा ॾींदा आहिनि, ऐं तूं ड्रुसड़ में टपो कीअं ॾींदे? ड्रुसड़ में इन करे टपो ॾींदो जो मोहड़ो मुंहिंजो अच्छो थिए, छह पर्व मुंहिंजा ख़राब न थियनि। उहो छो? उहो त अॻे ई अथई। हा जाई बेगो बि चवंदो आहे त अच्छो अथई मुंहुं। माना त तूं मूंखे पैसा कोन ॾींदे? मूं वटि खीसे में टको बि कोन अथई। ख़र्च जी ॻाल्हि न कर त मां बीमार न थी पवां। जो बाबे मूंखे झलियो त कॾहिं ख़र्च न कंदो कर। बाबा किथे पे घूमी जो देर कई? बस रे बाबा, और पाड़े में सोचड़ो वठी ॾिनम। बुख लगी मुझे मानी कुछ आम खावा तुझे लाभ खाएगा। जो तू जाए त माने त भई हली हला के प्यारी थी। तू वडो थे त रुगो जेल जे हवाले जेड़न जे हवाले हाना सा थोड़ा थाऊं। नबू कमदार है सिकंदर साहब जो हुकुम आ त चने सर के जेल जे वार्ड में शिफ्ट कयो।
न मुंहिंजो पुटु चालान थियो आहे न कोर्ट वियो आहे ऐं कहिड़ा कानून कढियानि था। असां सोडे जे एफआईआर ते हींअर गिरफ़्तारी ॾसे केस दाख़िल कयो आहे ऐं पंहिंजी कस्टडी में अस्पताल में खतरो ॾेखारियो आहे ऐं पुलिस वार्ड में मुंतक़िल करण जो लेटर वरितो आहे। ईअं न सोचे रधिणे में रोलो थियो आहे। मुंहिंजो हिन में को बि ॾोह कोन्हे। भलाई जहिड़ो ऐं त कोन पर पोइ बि हिकिड़ी भलाई कंदे। कहिड़ी? सुभाणे ताईं मोहलत ॾे एसपी राणा सां मिली अचां मथां को रस्तो निकिरी पए। इन लाइ तोखे सिकंदर साहिब सां पाण ॻाल्हाइणो पवंदो। मुंहिंजे हथ में इहे इख़्तियार न आहिनि। ठीकु आहे तोसां हींअर हले तो सिकंदर सां ॻाल्हायां। पहिरियां हिते बीह मां साहिब सां ॻाल्हायां जेकॾहिं हुन चयो तोखे वठी थो हलां। बाबा छो थो इलाज करे हले मूंखे चालान करे जेल मूंखे ॾिठल आहिनि। बाबा तूं चुप करे वे जेलनि जो को असां सॼी उमिरि ठीकु कोन खयो। ठीकु आहे न पोइ कमदार सिकंदर साहिब चयो त मोकिलीस वञी मिलीस। कल सोडो मोट आयो ऐं हुन सां नंबर वारे मसइले ते बि कुझु डिस्कस थी हुई। मूं सिकंदर खे चई छॾियो आहे त मसइले खे ठाह तरफ़ वठी हलणो आहे। राणा साहब मुंहिंजी कोशिश आहे त ये सभु मसइला हल थी वञे। ढेड़नि में छा रखियो माण्हू माण्हू खे मारे थो वेड़ा वीरान थी था वञनि जहिड़ा तबाही आहिनि एसपी साहब ऐं वीचारियूं औरतूं अकेली ज़िंदगी जो अज़ाब थी भोगनि। अव्हां जी सोच सुठी आहे रईस न त अक्सर असांजा चङा मुड़ुस मसइले खे हल करण बजाए उन्हनि खे हथी ॾींदा आहिनि। उहे बि वीचारा छा कनि एसपी साहब हेॾा छठ छठांगर गाॾियूं बंगला कुझु न कुझु त कंदा न। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त ग़रीब वीचारो हिक वेले जी मानी जे लाइ अलाए छा छा नथो करे। तव्हां सही था चओ रईस असां वटि असल मसइलो तालीम जो आहे। जेसि ताईं असां वटि तालीम न ईंदी तेसि ताईं इहे मसइला थींदा रहंदा। तव्हां बि कोशिशि करियो ख़ासि करे नियाणी जी तालीम ते ध्यानु ॾियारियो। अव्हांजी राय बहितर आहे एसपी साहब इन तरफ़ ज़रूरु ध्यानु ॾियणु घुरिजे। बहरहाल हिकु ॿिनि ॾींहंनि में अव्हांखे ख़ुशख़बरी ज़रूरु मिलंदी त नबू कंहिं न कंहिं तरीक़े ठाह लाइ राज़ी थी वेंदो। असांखे नाज़ न खपे एसपी साहब फ़ैसिले में भले बहादुर वारनि खे ई वज़न पवे पर फ़ैसिलो थियणु घुरिजे। हूअं बि मूं सोढे खे सम्झाए छॾियो हो पर तव्हां सां हाल अहिवाल करणु ज़रूरी हो। हाणे मूंखे रईस इजाज़त ॾियो छो त ऑफिस जा कमकार बि इलाही हूंदा आहिनि। ठीकु आहे तव्हांजी महिरबानी जो तव्हां मसरूफ़ टाइम मां कुझु वक़्तु असांजे लाइ कढियो। का ॻाल्हि अच नबू कमदार अच भाकुर त पाए। सूबेदार सिकंदर ऐं भाकुर मां उहो सिकंदर न आहियां जेको पैसे खे सभु कुझु सम्झंदो। हाणे मूंखे नई ज़िंदगी मिली आहे नबू। मूं मौत खे अखियुनि सां ॾिठो आहे। नबू यार ही कूड़ो दबदबो ऐं कूड़ी वॾाई आहे न बन। अॼु मुंहिंजी दिलि थी चवे त मूंसां भाकुर पाए। नबू कमदार खे जिते साहब सब दिल खे रुआड़े छॾियो अथई न त पथर दिल त कंहिंजे लाइ कान रुनी त मेण करे छॾियो अथई साईं। न बन मूंखे माफ़ कजां मूं तोखे ॾाढो तंग कयो यार। साहब अजन मेरे दिल खे धोई सफ़ा तो साफ़ करे छॾियो। अज़ल पत्थर ते जहिड़ो पाणी विझी छॾियो अथई। मूंखे जाफ़र फोन करे तुंहिंजे बारे में सभु कुझु ॿुधाए छॾियो। अॼु मां बि दिलि में सोचे छॾियो त जीअं नबू कमदार चवंदो तीअं ई कंदुसि। हुकुम कर। हुकुम न साईं न साईं अर्ज़ु कंदुसि। न यार तूं हुकुम करे त ॾिस न। चने सर लाइ अर्ज़ु आहे छॾियांसि न साईं न छॾण लाइ कोन थो चवां। का भलाई कर
नबू कमदार मुझी हिकड़ी ॻाल्हि मञींदे? हुकुम कर सूबेदार साहब। अॼु जेको तो कुर्ब ॾिनो आहे न नबू कमदार खे, दिलि त चए थी त चुमी ॾियां तोखे। अॼु खां पोइ मुंहिंजे जिस्म ते टिंडियूं न चढ़ंदियूं। छो तुंहिंजे साम्हूं हूअं त का ख़बर कान्हे का दुनिया पई आहे, तुंहिंजे साम्हूं कॾहिं न टिंडियूं चढ़ंदियूं। बाबा हाणे ये फॾा छॾ, पराई मिल्कियत ते झेड़ा ऐं फसाद न कर ऐं बहादुर वारनि सां ॻाल्हियूं करे उन्हनि सां ठाह कर। कदर साहब जन तो मूंखे मोट ॾिनी आहे, नबू कमदार तोखे बि मायूस न कंदो। तूं बि अॼु हुकुम कर, चवंदे ते नबू कमदार कंदो। मां त चवां थो त फ़ैसिलो कर। ठीकु आहे साईं, मूं फ़ैसिलो ॾिनो। कंहिं वटि ऐं कॾहिं? साहब उहो बि तूं मुक़ररु कर न, मूं सभु इख़्तियार तोखे ॾिना फ़ैसिले जा। लोंग शुक्र आहे त ज़मीन तां खेरन सां तूं मोटी आहीं। मां त हिते बासियूं बासी वेठी हुअसि त खेरन सां अचे। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे रेशम। ॿियो त मां अकेलो थोरे ई वियोसि जो तूं परेशान थी थी। लोंग तोखे ख़बर न आहे जिन सां असांजी दुश्मनी आहे उन्हनि एहसान साईं खे मारियो ऐं ॻोठ में हर माण्हू जे मथां हमला कयूं, कोई बि तूं अॾां बि। रेशम हिकु त मुजन साईं अंदर आहे ऐं ॿियो त हाणे असां ते रेस कांबू खान जो हथ आहे। मूंखे नथो लॻे त मुजन साईं जा माण्हू अञा अहिड़ियूं हरकतूं कंदा। अलाह करे हीअं थिए, पर इहो त ॿुधा कंहिंसां मिले, काॾे बि आहीं? पहिरियां त ज़मीन ते वियुसि, सोढो साण हुयो, उनखे पंहिंजे ज़मीन बाबति ॿुधायो। अदा सोढो छा पियो चवे? सोढो भाउ हारियुनि सां बि मिलियो ऐं हुनजी हिमत बि वधाई। कोई हारी छा पिया चवनि? हारी वीचारा मुजन ऐं नबू कमतार मां ॾाढा बेज़ार आहे। सिधो सो ॿुधायूं त असांखे कुझु बि नथो मिले, सॼो फसल मुजन वारा खयूं था वञनि। पोइ असां उन्हनि खे चयो त तव्हांखे हाणे केरु बि कुझु न चवंदो, तव्हां महिनत कयो। ऐं हा रेशम ॿी बि ख़बर इहा अथई त सोढे सां गॾु मूं पंहिंजे पुराणे घर खे ॾिठो। वाकई? रेशम मूंखे त हिमत ई कोन पई थी। छो? भला मां कीअं ॾिसी सघां उन घर खे जेको मूं मजबूरीअ में छॾियो। बस मूं ॿाहिरां ई सोढे खे पंहिंजो घर ॾेखारियो। लोंग बराबर मुजन मां ऐं नबू कमदार मां माण्हू तंग आहिनि। सुठो थियो त तूं बनीअ ते वेहीं, हारे जी दिलि वॾी थी वई हूंदी। डंडन जी आस से जहया